हाला मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त हाला में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान ऐं दरगाह सरवरी नूह जे अॻवान गादी नशीन बरख सियासतदान मरहूम मखदूम अमीन फ़हीम जी 7वीं वरसी मल्हाई वई, जंहिं में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान शहरियन मुरीदनि सरवरी जमायत जे ख़लीफ़नि ऐं सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। वरसी जे मौक़े ते दरगाह सरवरी नूह ते क़ुरान ख़्वानी कराई वई है। मरहूम जे ईसाल सवाब लाइ दुआ करे नगर न्याज़ तक़सीम कयो वियो है ऐं मज़ार ते गुलनि जूं चादरूं चढ़ायूं वयूं आहिनि। सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा बि मज़ार ते पहुची चादर चाढ़े दुआ घुरी ऐं मुरीदनि खे ज़ियारत कराई है। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मखदूम जमील ज़मा चयो त मखदूम अमीन फ़हीम मुल्क जी हिकु वॾी अहम शख़्सियत हुआ, पंहिंजे मुल्क ऐं पार्टी सां निभायो निहायती नफ़ीज़ इंसान हुआ। अॼु हुन जी 7वीं वरसी जे मौक़े ते भेटा पेश करण लाइ गॾु थिया आहियूं। हिन चयो त बरसात ऐं ॿोॾ सबबि सिंध में थियल तबाहकारी सबबि हिन साल मखदूम अमीन फ़हीम जी वरसी सादगी सां मल्हाई वई है। सखर हैदराबाद मोटरवे मनसूबे जे मटियारी बैंकनि में निकितल वॾी रक़म जंहिं में मखदूम हाउस खे निशानो बणायो पियो वञे, इन लाइ 2 प्रेस कॉन्फ्रेंसूं रखियूं वेंदियूं जंहिं में समूरियुनि हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं। मेगा करप्शन वाक़े जी तहक़ीक़ात हुजणु घुर्जे ऐं जेको बि करप्शन में मुलवस हुजे उन खिलाफ़ कानूनी कार्रवाई ज़रूर थिए। संदुसि पीए असलम पीरज़ादो खे अॻुवाट पंहिंजी ज़मानत न कराइण घुर्जे हा। संदुसि ज़ाती किरदार कशी कंदड़नि खे अॼु बाबा साईं जिन जी वरसी जे मौक़े ते खेनि माफ़ कंदुसि। सरवरी मुरीदनि खे मना करियां थो त हू कंहिं जे खिलाफ़ न ॻाल्हाइनि। इन मौक़े ते सईद खावर हुसैन शाह मोहम्मद खान जूणे जो मीर मरसत जाफ़री गुल मोहम्मद पंवर ऐं ॿिया बि मौजूद हुआ। ॿिए पासे मखदूम अमीन फ़हीम जी वरसी में कंहिं बि पार्टी अॻवान शिरकत न कई वई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।